तहां भई खैर में आधी पावली भला टोनी घर में कोने छा न अदा टोनीअ जो टोन ख़राब थी वियो आहे उहो ठीकु कराइण वियो आहे अदी पावली असां तोखे हिकिड़ी सलाह ॾियण आया आहियूं। अदा माफ़ कजो असां वटि खुला पैसा न आहिनि सलाह बिल्कुलु मुफ़्त में आहे। ठीकु आहे नथा मुड़ो त खणी ॾियो अदी तुझे मुर्स जी हयाती खतरे में आहे ये समझो करे त साह मुठ में अथस पर टोनी त मूंखे चवंदो आहे त पावी तो में मुंहिंजो साह आहे कूड़ थो ॻाल्हाए तोसां टोनीअ जो साह टोनीअ जे जिस्म में आहे पहिरां त तो इहो चयो त टोनीअ जो साह मुठ में आहे अदी पावली मां तो तोखे सम्झायां अदो वॾो मोगो आहे इनखे त पंहिंजी ॻाल्हि बि सम्झ में न ईंदी। तूं ही सम्झाए अकुल जा काबर हवाली तुंहिंजे इश्क में कुहाड़ी खयूं पियो घुमे चवे पियो त टोनीअ खे मारे पोइ तोसां शादी कंदो। इहा ॻाल्हि त ॾाढी ख़राब आहे पर इश्क ऐं जंग में सभु कुझु जाइज़ आहे। ओ चरी जेकॾहिं न तोखे टोनीअ जी ज़िंदगी बचाइणी आहे न त पोइ भली कूड़ीअ में ई हवालीअ सां मिली अलेक सलेक रखो अलेक सलेक माना मतलब त यारी यारी माना ख्वारी मतलब त मां हवाली सी ख्वारी खड़ा इहो त तहां ॿिन्हिनि खे वो छा थियो सरदार? अचानक जो वक्त खणी ॾिठुम खाॿे पासे पुलिस साॼे पासे पुलिस रुगो बारूद ई बारूद पोइ मां पंहिंजी सलवार किथे वञी धोती सरदार? तरस साथी मुंहिंजी बहादुरीअ जो किसो त अञा हाणे शुरू थींदो। ॿुधायो सरदार। मुंहिंजे हिकिड़े हथ में डंडो ऐं ॿिए हथ में उहो कुकुड़ हुजे जेको मूं चुरायो हुयो। अचानक सूबेदार हकल कई कालू केॾां वेंदे? मूं चयो केॾां वेंदुसि ख़बर थी मूंखे चए अॼु तोखे न छॾींदुसि। मां छा चयोमांसि पहिरियां पकिड़े त ॾेखार। पोइ सूबेदार रड़ कई फायर असुल चइनी पासनि खां गोलनि जा वसकारा थी विया। पोइ फायरिंग बंदि थी वई ऐं सभु सिपाही मरी विया। अचानक मुंहिंजी अखि खुली वई। इन जो मतलब त इहो ख्वाब हुयो? मतलब न थोरा हक़ीक़त में ख्वाब हुयो। कौन से भागो हे ख्वाब न था हक़ीक़त था। इहा फायरिंग भी नकुली हुई ऐं पिस्टल भी नकुली आ रखो शर्त। अरे ने भागा आलू आई छा भला मुहांडा हणी असां जो सुथड़ू किन्नू कयूं है ने भागा कालू मुझा भाजो कर यार अदू आओ सीने सा सोप सीरियल मशकरन जो गोठ सीज़न 2 जा तमाम एपिसोड्स ॾिसो हाणे HD क्वालिटीअ में। विज़िट करियो असांजो YouTube चैनल सिंध TV HD ड्रामा।